ذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم، ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم عليه. बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, कुरान मजीद जी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमन ते मूं तव्हांजे आॾो तिलावत कई हुई, अॼोके हिन जुमे ते बि मूं हा साॻी आयत सगोरी अव्हांजे आॾो तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में कुझु तव्हां अॻु में ॿुधी चुका आहियो ऐं कुझु अॼु तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु करणो आहे। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू शाल पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु सलाम जे सदके मूं गुनहगार खे हक़ सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी शाल उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह ताला इरशाद फरमायो: या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम, ऐ ईमान वारो अव्हांजे मथां रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि। कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, जीअं तव्हां खां अॻियनि उम्मतुनि जे मथां बि रोज़ा फर्ज़ कयल हुआ, अव्हांजे मथां बि ओड़ी तरह रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि। लअल्लकुम तत्तकून, रोज़ा अव्हांजे लाइ इन करे फर्ज़ कया विया आहिनि त तव्हां रोज़ा रखंदव त तव्हांखे तक़वा नसीब थींदी, अव्हां मुतक़ी बणबो, परहेज़गार थींदव, अल्लाह जो ख़ौफ़ तव्हांजे दिलि में पैदा थींदो। पोइ जॾहिं तव्हांखे तक़वा मिलंदी, ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थींदो, तव्हांजी निजात आहे, अव्हांजी भलाई आहे, अव्हांजी कामयाबी आहे। इन्नल मुत्तक़ीन फी ज़िलालिन व उयून, तक़वा जो साहिब मुत्तक़ी परहेज़गार क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह तबारक व तआला जे रहमत जे छांव जन्नत जे बाग़नि ऐं जन्नत जे चश्मनि ऐं मेवनि में हूंदो। तक़वा वारे जे लाइ सभु कुझु आहे। इंसान जेकॾहिं मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिजी वञे त उन खां वधीक बि हुनजी का बि कामयाबी न आहे, छो त क़ुर पाक बार बार तक़वा वारे जी कामयाबी जो ज़िक्र कयो आहे। जेको मुत्तक़ी आहे, जेको परहेज़गार आहे, जंहिंखे रब करीम जी ज़ात बाबरका तक़वा नसीब फरमाईंदो आहे, उहो यकीनी जन्नती हूंदो आहे। अल्लाह ताला जो पाक क़ुर पाक इन बारे में गवाही ॾिए थो पियो त मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, रमज़ान शरीफ़ जा रोज़ा अल्लाह ताला फ़र्ज़ फरमाया। रमज़ान शरीफ़ खे ख़ुदा तबारक व तआला मुख़्तलिफ़ हिस्सनि में तक़सीम फरमायो आहे। रमज़ान शरीफ़ में सिर्फ़ रोज़ा रखणा न आहिनि, सिर्फ़ सुबुह खां शाम ताईं पाण खे बुखियो उञो कोन रखणो आहे, बल्कि रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जा ॿिया बि लवाज़िमात आहिनि, ॿियूं बि ज़रूरी अल्लाह जे तरफ़ खां हिदायतूं आहिनि जंहिं ते मुस्लमान खे अमल करणो आहे। दुरूद पढ़ त मां तोखे हिन जे बारे में कुझु अर्ज़ु कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे
त कुझु रोज़ेदार अहिड़ा बि आहिनि जन खे सवाइ उञ जे ऐं बुख जे ॿियो कुझु नसीब कोन थींदो आहे। अलाह ताला अशल पनाह ॾे। सवाइ उञ ऐं सवाइ बुख जे ॿियो हुनखे कुझु कोन मिलंदो। सहाबा किराम सां कनि या रसूल अल्लाह इन जो मतिलबु छा? हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त रोज़ो सिर्फ़ इन जो नालो न आहे त माण्हू सुबुह खां शाम ताईं खाइण पीअण खां बंदि रहे, पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मुस्लमान जे लाइ रूहानी जिस्मानी रोज़ो मुक़रर फरमायो आहे। जे खाइण पीअण खां इंसान खे ख़ामोश रहणो आहे, इहे इंसान खे पंहिंजे पूरे जिस्म खां, उज़वनि खां, हथनि खां, पेरनि खां, ज़बान खां, कन खां, हर उज़वे खां हर मुसलमान खे महफूज़ रखणो आहे। जे कंहिंखे न ज़ुबान सां सताए, न कंहिंखे कननि जे ज़रिए सताए, न हथनि जे ज़रिए सताए, न पेरनि जे ज़रिए सताए, कहिड़े बि तरीक़े सां जिस्मानी तरह जेकॾहिं कंहिंखे तकलीफ़ ॾिनाई, अल्लाह जो हबीब पाक अलैहिस्सलाम इरशाद फरमाइनि था उन रोज़ेदार खे सवाइ उञ बुख जे ॿियो कुझु कोन मिलंदो। जेकॾहिं हुन अल्लाह पाक जल जलालहु मन वालू जे हबीब अलैहिस्सलाम जे ॾिसल तरीक़े मुताबिक़ रोज़े जो वक़्तु टाइम बसर न कयो आहे त हुनजो रोज़ो उञ बुख खां सवाइ ॿियो कंहिं कम जो आहे ई कोन को। रोज़ो आहे माण्हुनि जी गिला, रोज़ो आहे कूड़, रोज़ो आहे चुगलबाज़ी, रोज़ो आहे गाना खुलिया पिया आहिनि, रोज़ो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ इंसान गुनाहनि जे कमनि में मसरूफ़ लॻो पियो आहे ऐं नमाज़ घणा पढ़नि बि कोन। रोज़ो अदा अड़े रोज़ो रखी नमाज़ पढ़े कोन थो, तरावीह पढ़े कोन, अदा रोज़ो रखियोसीं। अल्लाह ताला जे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम अहिड़नि शख़्सनि जे लाइ फरमायो आहे इन्हनि खे सवाइ उञ ऐं बुख जे ॿियो कुझु कोन मिलंदो आहे। अल्लाह पाक जे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम जी पाक हदीस पाक आहे जंहिंमें पाण इरशाद फरमाइनि था पिया त मोमिन मुस्लमान उनखे चइबो आहे जंहिंजे हथ खां ऐं ज़बान खां मुस्लमान महफूज़ रहे। हथनि सां कंहिंखे ईज़ा हुजे, कंहिंखे ज़बान सां ईज़ा हुजे, कंहिंखे कंहिं ॿिए तरीक़े सां ईज़ा हुजे, कंहिंजी गिला कजे। अल्लाह पाक जे हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जी ज़िंदगी पाक में हिकिड़ो वाक़ियो थियो हो। अल्लाह जे हबीब करीम जे आॾो ॿ हिकिड़ियूं औरतूं आयूं जन नबी पाक अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह असांखे रोज़े तमामु घणी सख़्ती ॾिनी आहे, एतिरी सख़्ती आहे जो असांखे इजाज़त मिले त असां रोज़ो भञूं, जान वञे सिर वञे, इन खां बहितर आहे त असांखे मोकल मिले त असां रोज़ो पंहिंजो भञूं ऐं असांखे जीअं रोज़े जी तकलीफ़ शिदत जे करे मौत न वाक़ियो थी पवे। ख़ुदा जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात उनखे इरशाद फरमायो अव्हां खे इन जे करे सख़्ती थी आहे जो अव्हां मुअल भाव जो गोश्त खाधो आहे। और तुंहिंजो ख़ुदा जा हबीब रोज़ो वरी खाइण पीअण कीअं? रोज़े में खाइण बंदि आहे, पीअण बंदि आहे। माण्हू रोज़े में न खाईंदो आहे न पीअंदो आहे। अव्हां कीअं था फरमायो असां भाव जो गोश्त वरी मुअल जो सो बि रोज़े जी हालत में कीअं खाधो हूंदो? नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था अल्लाह जे क़ुरान इरशाद फरमायो आहे त गिला न कयो। जेकॾहिं तव्हां कंहिंजी गिला था कयो गोया तव्हां पंहिंजे सॻे भाउ मुअल जो मुर्दार गोश्त खाओ था पिया। अव्हां ॿिन्ही औरतुनि पाण में गॾिजी वेही गिला कई आहे, उन गिला जे करे तव्हां गोया पंहिंजे भाउ जो गोश्त खाधो आहे, सो बि मुर्दार भाउ जो गोश्त खाधो आहे। उन गोश्त खाइण जे करे अव्हां जे मथां सख़्ती थी पई आहे। हाणे जेकॾहिं तव्हांखे एतबार न अचे पंहिंजे वात में आङुरियूं हणो, औरतुनि महबूब जे चवण सां रही आहे, ॿिन्ही उल्टी कई आहे, कए कई आहे। ख़ुदा जे हबीब जी ॻाल्हि सची थी आहे, हालांकि ज़ाहिर में ईअं कोन हुयो, मानवी तरह हो, पर अल्लाह जे हबीब करे ॾेखारियो। हदीस पाक में ईंदो हुनजे पेट मां वात मां उल्टीअ में ॿाहिरि गोश्त आयो। अल्लाह जे हबीब फरमाए तव्हां पंहिंजे मुर्दार भाउ जो गोश्त खाधो आहे, जंहिंजे करे तव्हांजे मथां सख़्ती थी पई आहे। अव्हां इहो कहिड़े क़िस्म जो रोज़ो रखियो आहे जो रुॻो खाइण खां पाण खे झलियो आहे, पाण खे पीअण खां मनो कयो आहे, बाक़ी ॿिया जेके लवाज़मात आहे अव्हां उन खां पाण खे रोकियो नथा। अव्हां जो कहिड़े क़िस्म जो रोज़ो आहे? मुस्लमान जो हथ जो रोज़ो आहे, अखि जो रोज़ो आहे, ज़बान जो रोज़ो आहे, तसव्वुर ख़्याल ख्वाब जो रोज़ो आहे, इंसान जे घुमण फिरण टंगुनि जो रोज़ो आहे। जेसीं ताईं इंसान पंहिंजे पाण खे पूरो मुकमिल कंट्रोल में नथो रखे तेसीं ताईं उनखे रोज़े जो सवाब कोन थो मिले। दुआ कर अल्लाह तबारक व तआला जी ज़ात असांखे मुकमिल सवाब नसीब फरमाए। असां जंहिं खे बस सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं बस बुखा उञा रहियासीं, वॾे असरो थी सुठी मानी जो तबक खाई अदा उघरायूं ॾेई चांहि जा 3-4 कोप पी अला। हाणे सॼो ॾींहुं रोज़ो आहे असांजो, सॼे घर जी बचनि ॿारनि जी नंढनि वॾनि जी मानी झटि। हाणे जमरा रोज़े सां सॼो ॾींहुं वरी गिला पई पवे,
सॼो ॾींहुं ख़ल्क़ ख़ुदा जी खे ईज़ाईंदो अचे, सॼो ॾिहाड़ो मुंहिंजा प्यारा दोस्त शरीयत पाक जे ख़िलाफ़ कमु करे, निमाज़ जो टाइम थिए त निमाज़ ते कोन अचे। अलाह ताला जल जलालहू अमन वालू असांजे मथां पाबंदियूं रखियूं आहिनि। पाण आहियूं मुस्लमान। छा आहियूं अदा? मुस्लमान छा चइबो आहे? गर्दन निहादन। मुस्लमान माना अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुक्म जे आॾो कंधो रखे। मुस्लमान उन जो नालो आहे अल्लाह जे हुक्म, अल्लाह जे रसूल जे हुक्म जे आॾो कंधो झुकाए। जीअं अल्लाह जो हुक्म हुजे तीअं करे, जीअं अल्लाह जे रसूल जो हुक्म हुजे तीअं करे। मुस्लमानी मुंहिंजा अदा को कपिड़ा कोन्हनि जो धोबी खां धोराए पाइजनि। मुस्लमानी इन शइ जो नालो न आहे जो दुकान तां का शइ वठी खीसे में ई छॾे, न। मुस्लमानी अख़लाक जो नालो आहे, किरदार जो नालो आहे, हिकिड़े नज़रिये जो नालो आहे। ईअं मुस्लमानी का सवली कान्हे का। नालो रखियोसीं साईं छा चए? माई नूर भरी, ॿिन्ही अखियुनि खां वरी अंधी। अब इहा नूर भरी चइबी, जो ॿई अखियूं अंधियूं सां नूर भरी किथां थी पई? नालो छा आहे? चए नालो आहे नजमुल इस्लाम, इस्लाम जो सितारो। मुंहिंजा अदा निहार त ख़ुदा पियो पनाह ॾे, न निमाज़, न रोज़ो, न हज, न ज़कात। मुस्लमानी मुंहिंजा भाउ इन शइ जो नालो न आहे। दुआ कर शर अल्लाह असांखे मुस्लमान बनाए। हाफ़िज़ इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह असांजे सिंध में हिकिड़ो मशहूर दरवेश थी गुज़रियो आहे। हाणे ताज़े ज़माने जो आहे, वेझो हो, मूं बि ॾिठो हो बुज़ुर्ग। असांजी जॾहिं दस्तार थी, असांजे दस्तार ते दरगाह शरीफ़ ते आयो हो। मूंखे यादि आहे असांखे उस्तादनि पटको वधायो, उन दरवेश बि पटके जो वर ॾिनो। वॾो कामिल वलीउल्लाह शख़्स हो जे सारी ज़िंदगी क़ुरान करीम जी ख़िदमत कई। पंहिंजे हयातीअ में 3000 खां वधीक ख़ुदा जे क़ुरान जा हाफ़िज़ बणाई। 3000 हाफ़िज़ जेके पढ़ायई। हाणे उन जा शागिर्दनि जा शागिर्द आहिनि जेके मदरसा हलाइनि पिया, क़ुरान पढ़ाइनि पिया। सॼी ज़िंदगी बुज़ुर्ग जी क़ुरान शरीफ़ जी ख़िदमत में गुज़री वई। पोड़ो हो, ज़ईफ़ हो, पर मुंहुं ॾिसबो हो ईअं ॿरंदो हो जीअं चोॾहीं जो चंडु ॿरंदो। उहो ॻाल्हि पियो करे कि मुंहिंजो बाबो मूंखे वठी वियो पीर साईं कोट धणी रहमतुल्लाह अलैह वटि। हज़रत पीर साईं शाह मर्दा शाह अव्वल पीर साईं कोट वारो पंहिंजे वक़्त जो जय्यद आलिम हो, शम्सुल उलमा हो। मुंहिंजो बाबो मूंखे दुआ जे लाइ वठी वियो। पीर साईं खे चई क़िबला हिन खे मां मदरसे में विहारियो आहे, क़ुरान यादि नथो थिएसि, 4 साल गुज़री विया आहिनि, सीपारो बि यादि कोन कयो अथई। असांजे मदरसे में अहिड़ा बि शागिर्द आहिनि जन 2 सालनि जे अंदरि क़ुरान यादि कयो आहे। 2 साल, पर कहिड़ा होशियार ज़हीन शागिर्द बि रिकॉर्ड क़ाइम आहे 1.5 साल में क़ुरान यादि। हुनखे 4 साल गुज़री विया, सीपारो यादि कोन थियो, पीउ वठी वियो दुआ जे लाइ। हाफ़िज़ साहब ॻाल्हि पियो करे, पीर साईं कोट धणी रहमतुल्लाह अलैह वेठा हा। मूंखे चयो बाबा वेझो थी, मूंखे जो वात त खोल। मूं वात खोलियो। वात खोलण खां बाद में चयो ज़बान त ॿाहिरि कढो। मूं ज़बान ॿाहिरि कढी। जॾहिं ज़बान ॿाहिरि कढियमि त मन इहा पंहिंजे आंगुर मुबारक सां मुंहिंजे ज़बान खे ईअं ठूंगो हणी पाण फरमायो त ज़बान क़ुरान खां मिठी शइ ॿी कहिड़ी आहे जा तोखे नथी वणे। न को हथ खयई, न को दुआ घुरियई, न को कुल कलाम पढ़ियई, हीअं आंगुर जो ठूंगो हई। मदरसे में आयुसि 6 महीने खां अॻे क़ुरान यादि करियो। ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा प्यारा भाउ मुस्लमान, अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जा नेक सालिह बाना जन क़ुरान मजीद जी ख़िदमत कई। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू जे पाक कलाम खे सीने सां लॻायूं। उहो फरमाए पियो त मुंहिंजे बाबे पीर साईं खे ईअं बि चयो त क़िबला हिन खे दुआ कर त आलिम थिए। हज़रत पीर साईं कोट धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ओ मियां तुंहिंजे पुट खे दुआ कयां त आलिम थिए, आलिम त वॾी ॻाल्हि आहे, पर इहा दुआ कयांसि तो अलाह करे शलम माण्हू थिए। छा थिए? ॾाढे ॻाल्हि आहे। दुआ तो कयांसि अलाह करे शलम माण्हू थिए। मुंहिंजो बाबो हैरान थी वियो, अर्ज़ करण लॻो आहे क़िबला माण्हू त आहे, पाण फरमाइनि था माण्हू इन जो नालो न आहे, हथ हुजनि, पेर हुजनि, ज़बान हुजे ॻाल्हाए, इहो माण्हू न आहे। माण्हू थियणु वॾी ॻाल्हि आहे। माण्हू थियो उन खां पोइ ॿी मंज़िल आहे शल मुस्लमान थिए। दुआ कर शल अल्लाह असांखे तव्हांखे माण्हू करे ऐं शल मुस्लमान करे, महबूब जो उम्मती बणाए। मुंहिंजा अदा मुस्लमानी का मामूली शइ कान्हे का, मुस्लमानी जे लाइ खपे थो अल्लाह पाक खां दुआ घुरंदो कर रब करीम जी ज़ात शल माण्हू पोइ बि ॾे, शल मुस्लमानी बि नसीब फरमाए छॾे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदो।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रमज़ान शरीफ़ जे हिन जुमे ते मूंखे घणा मसइला ॿुधाइणा आहिनि, टाइम थोरो छा कयां, मुख़्तसर तव्हांखे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायां, छो त मूंखे हिन जुमे ते तव्हांखे एतिकाफ़ जे बारे में बि अर्ज़ु करिणो आहे, छो त मथां ख़ैर जो एतिकाफ़ करिणो आहे, एतिकाफ़ जो वक़्तु अचे पियो। उन खां बाद ख़ासि ॻाल्हि जेका तव्हांखे ॿुधाइणी आहे सा हीअ ॿुधाइणी आहे त जुमे खां पोइ हिकु ॿ तारीख़ूं छॾ, उन खां तारीख़ुनि ते महबूब जे प्यारी घरवारी अम्मा आशा सिद्दीक़ा जी वफ़ात आहे, नबी करीम जे पाक घरवारी जी, उन जो ज़िक्र बि करिणो आहे, ॿ टे मसइला बि ॿुधाइणा आहिनि, ऐं वरी कावड़ घणी मूंखे ॿी बि आहे, ॿुधायांव तव्हां ते कान्हे, तव्हां चवंदो यार असां ते गाड़ियो हलाइजां, चओ त ॿुधायां जे इजाज़त ॾियो त हा त कयो था, तव्हां त जुमो पढ़ियूं हलिया वेंदव, मूंखे वरी हिते माण्हुनि सां मोह ॾियणो आहे। सलाह शई बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वसल्लम। सलाह 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 बुलंद आवाज़ आहे। ठहियो भला न तव्हांखे कोन थो ॿुधायां, न तव्हांजे कम जो न आहे, छो त तव्हांजो वरी मूड ख़राब थी छॾियो, बसि सलाह बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, हबीब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया त रमज़ान शरीफ़ जो चंडो ॾिसबो आहे, पहिरीं तारीख़ थींदी आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सरकश जिन्न ऐं सरकश शैतान क़ैद में रखंदो आहे। सरकश जिन्न ऐं सरकश शैतान जेल में रखंदो आहे। साहबी चवनि था या रसूल अल्लाह, आम तरह सां इंसान सां शैतान गॾु आहे, इंसान जे खून सां गॾु दौरो कंदो आहे, इंसान खे गुमराह कंदो आहे। जॾहिं त इंसान जे लाइ तव्हां फरमायो था त इंसान खे शैतान गुमराह करण वारो जेल में हूंदो आहे, पोइ रमज़ान में घणा माण्हू गुनाह वरी कीअं कंदा आहिनि? उन्हनि जो उस्ताद त जेल में आहे, सम्झो था न सही, उन्हनि जो उस्ताद जेल में, पोइ गुनाह कीअं था माण्हू कनि? हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक हदीस पढ़ियमि कल्ह ताज़ो, नबी पाक जॾहिं मक्को फतह कयो, मक्के में महबूब फातिहाना अंदाज़ में दाख़िल थियो, सरवरे कायनात अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था त रन्न शैतान रन्नतन, शैतान वॾे जबल जे मथां चढ़ी रड़ियूं करण लॻो, कीहूं करण लॻो, दाहूं करण लॻो, तमाम घणियूं रड़ियूं कई, दाहूं कयई, एतिरियूं हुन दाहूं कयूं जो रूह ज़मीन जा हुन जा शागिर्द, हुन जा चेला चपाटा हुन वटि गॾु थी विया। ओ उस्ताद तोखे छा थियो आहे? चवे थो छा था पुछो पिया, मक्को फतह थियो, क़यामत ताईं मुहम्मद जे सदके शिरक जी पाड़ पटिजी वई, हबीब जे सदके शिरक जो जहन्नम में वरी तरे में उनजो ठिकाणो थियो, शिरक मक्के मां ख़त्म थी वियो, बुत परस्ती ख़त्म थी वई, रसूलुल्लाह खे अल्लाह फातिह कयो आहे। हाणे मां रोवां इन्ही जे करे थो जो हबीब पाक जे अचण सां मक्को पाक थी वियो, शिरक ख़त्म थी वियो, नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जी उम्मत शिरक खां बची पई। शागिर्द चयो भलासी पोइ ॿी का नेमल बदल, उनजो को ॿियो भला को ओतार आहे? शैतान चयो हा, उनजो ओतार ॿियो आहे, उहो कयो। छा कयूं? जे मुर्सी कयो, हिम्मत कयो, ॻोठनि में काहे पोइ, शहरनि में काहे पोइ, हुज़ूर जे उम्मत में हिकिड़ो रवाज विझो। कहिड़ो रवाज विझूं? उहो अहिड़ो रवाज आहे जो उहो रवाज बि शिरक खां घटि कोन्हे, शिरक जहिड़ो ई बुछड़ो आहे। उस्ताद ॿुधाए छा कयूं? चए ॿ कम वञी हुज़ूर जे उम्मत खां करायो, हिकिड़ो त हुनखे साज़ सुरूज़ गाना बजाना हुन खां करायो, ऐं ॿियो कमु हुननि खां इहो करायो त को माण्हू मरी वञे त माइन खां पार कढायो। समझो था अलाए न, माण्हू मरे त मरण ते मायूं पार कढनि, हिकिड़ो इहो कमु हुज़ूर जे उम्मत में विझो, ऐं ॿियो मां हुनखे गाना बजाना शुरू करायो। इहे साज़, इहे सुरंदा, इहे टीवियूं, इहे रेडिया, इहे धमचर, इहे धुकड़, इहे शरनायूं, इहे यकतारा, इहे तंबूरा, इहे शुरू करे ॾियो। इहे बि शिरक जहिड़ा बिछड़ा आहिनि, शिरक कोन कंदा, बुतनि खे सजदा कोन कंदा, वणनि खे कोन पूॼींदा, पर इहे कम कंदा। इहे कम जेकॾहिं महबूब करीम जे उम्मत में पैदा थी पिया त इहे बि शिरक खां घटि कोन्हनि, जहिड़ो मुंहिंजे महबूब जी उम्मत शिरक में काहे पई। अल्लाह
तबारक व तआला शल पनाह ॾे। अबा मूंखे ॿुधा त ॿई शयूं असां मुस्लमाननि में आहिनि या न आहिनि? वाह जो रवाज पियो आहे या न आहे? घर घर में रवाज आहे, घर घर में मुसीबत आहे। इहो छो आहे? उहो शैतान जेको ॿधल हो उन पंहिंजे शागिर्दनि खे त ॻाल्हाए करे छॾी। हबीब पाक फरमाइनि था हाओ रमज़ान में शैतान ॿधल हूंदो आहे, पर अल्लाह जे हबीब फरमाया त मां चयो आहे त मर्दत शयातीन, उहे सरकश शैतान ॿधल हूंदा आहिनि, बाक़ी हुननि जा शागिर्द छुड़ियल हूंदा आहिनि। हेठियां हुननि जा, हेठी हुननि जा जेके वर्कर आहिनि, वर्कर सम्झो था? अॼुकल्ह वर्क हले पई न, लीडर वेठा आहिनि ॻोठ, वर्क हले पई, ईअं आहे न साईं? मां सियासी तकीर कोन थो कयां, पर मिसाल थो तव्हांखे ॿुधायां। हाणे वर्कर कमु कनि पिया त हाणे रहिस ॿधो पियो आहे, पर हुनजा वर्कर कमु कनि पिया। हैदराबाद में पढ़ियो न अख़बारुनि में, 52 माण्हू शराबन तहूरा पी जन्नत में सिधा हलिया विया। अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल ज़ंबिन। अल्लाह ताला शला मुस्लमाननि खे हराम खां बचाए। आमीन। हे त शुक्र जो मुंहिंजा अदा को ज़हर गॾिजी वियो, हमरा ज़ाहिर थी पिया, जेकॾहिं न त अलाए केतिरा ॿिया पीअनि था जन सुठो ताम पे खाधो हुयो। अल्लाह ताला शला असांजे मुस्लमाननि खे हराम खोरी खां बचाए। आमीन। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी हदीस मां तोखे बार बार ॿुधाई आहे, वरी बि तोखे ॿुधायां। ख़ुदा जो महबूब इरशाद फरमाईंदो आहे त शराबी जंहिं वक़्त में गिलास में शराब विझंदो आहे, अञा मुंहं में कोन आणींदो आहे, वात ते कोन पहुचाईंदो आहे, त ईमान हुन खां अॻे ई मोकिलाए हलियो वेंदो आहे। शराब पीअंदे मरी पवे, शराब जी हालत में मरी पए, न दफन कबो, न कफन ॾिबो, न जनाज़ो पढ़ाइबो। मुंहिंजे महबूब फरमायो हिनखे कुते जे लाश वांगुरु ॿाहिरि उछलाए छॾियो। इहो मुस्लमान ई कोन्हे को जेको शराब जी हालत में मरी पवे। असांजे मुंहिंजा अदा पाकिस्तान में वरी रवाज ई न वियो आहे, जेके वरी बच्चा सम्झो था अलाए न बेहोश हा, उनखे चऊं वारो कयो वारो को, ओ फलाणो सुठो शराब पीआरियो तरी बचंदा। होॾो पुलिस छापा पे हया ऐं शराब खाना बंदि पे कयूं। हाणे हमराहनि जो जान ऐं सिर बचाइणो आहे। हाणे उचो शराब फलाणे नाले वारो इस्लामाबाद वारनि ॿुधायो आहे, आधी रात जो दुकान खोलिया अथनि, उहो उचो शराब हुनजे वात में विधो त जान हमराह जी बचे। ओ मुंहिंजा भाउ अज़ीज़, केॾे मुस्लमान पियो वञे, असांजो बेड़ो कहिड़े तरफ़ रवानो थी रहियो आहे। असीं छो था पिया कलमो भरियूं, छो था पाण खे मुस्लमान सॾायूं? कहिड़ो असांजो हाल थींदो, असां महबूब जे आॾो कहिड़ो मोह खणंदासीं? अल्लाह तबारक व तआला शल असांखे इन शराब वारी लानत खां पनाह ॾे। मुंहिंजा भाउ, हे त माण्हू मरी पिया, ख़बर पइजी वई। छा अॻु में ख़बर कान हूंदी असांजे इंतज़ामिया खे? असांखे त ख़बर कान्हे, पर अख़बार में पढ़ियोसीं, जंग अख़बार लिखियो, इबरत लिखियो, कावश लिखियो, महराण अख़बार लिखियो, नवाए वक़्त लिखियो, सभिनी अख़बार लिखियो त हैदराबाद जे पुलिस जे मार्फत 20,000 खे मंथली मिलंदी, इहो अॾो हलंदो। पर हिकिड़ो अॾो आयो, कई अॾा आहिनि अहिड़ा। अवां हैदराबाद छो था वञो? असांजे शाहपुर चाकर जे ओसे पासे कुंडुनि में, ॻोठनि में, ॿाराड़नि में, शहरनि जे कुंडुनि पासनि में, महलनि में ॾिसो, मुंहिंजा अदा मटनि जा मट ठाहिनि था। पर ठाहिनि केरु था? भील, कोल्ही, मेघवाड़। मुंहिंजा प्यारा वरी पीअनि मुस्लमान था, जेको अॻे ई हराम आहे, वरी मुर्दारनि जे हथां ठहे पियो, मुस्लमान पीए पियो। अल्लाह ताला शल असांजे हाल ते रहम करे चओ आमीन। चल अहिड़ा के नुमाइंदा अचनि जेके शराब जो घर घर दुकान खोले ॾियनि, इहे न, या बंदि कंदा हुआ? छा सलाह? ॻाल्हायो त सही, तव्हां अॻियां मुला त न ॻाल्हायो, हे ॿियनि खां बि त पुछा, ॿियनि जी सलाह कहिड़ी आहे? अबा शराब बंदि थिए या हले? ॾुखी ॻाल्हि आहे, ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। हज़रत बेटा ई साहब रहमतुल्लाह अलैह कई शादी, जागो था? बेटा ई साहब रहमतुल्लाह अलैह कई शादी, जो शादी कई त ख़ुदा जो शान हो, घरवारी खे हमल थियो। जंहिंमहिल घरवारी खे हमल थियो त इहो कानून आहे, हमल जी हालत में औरतुनि वीचार खे थींदा आहिनि उॾरे हड़, गोश्त खावां, चटपटी शइ खावां, खट मिठड़ो खावां, ईअं न साईं? ख़ुदा जो शान बीबी साहिबा नौकर खे चयो, फ़क़ीर खे चयो, फ़क़ीर चई जी हाले वञ, हाले भिट तां हाले, छो वञा? पुराणा हाल आहे। चयो तो पल्लो वठी आ। छा वठी आ? छो? हाणे हमल जी हालत आहे त पल्लो खाजे त ठीकु थिए कमु। वेचारो फ़क़ीर से मुर्शिद जी घरवारी चयो, मंझंदि जो वठी भॻो डोड़ंदो डोड़ंदो, न को घोड़ा न को उठ, भॻो पुराणनि हालनि मंझां पल्लो वठी मोटी आयो। फ़क़ीर पघर में शल हुजे,
शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइल था बा काॾे वियो हुए कि भला हावेली ता हुकुम थियो हो। कहिड़ो हुकुम थियो ही? हावेली वारा चयो त पल्लो वठी आ, सो पुराणनि हालनि मां पल्लो वठी आयो आहियां। अल्लाह जो वली हो भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह का मामूली ॻाल्हि कान्हे का। अल्लाह जे दरगाह में हथ थो खणे चयो थो मौला मुंहिंजो पुटु आहे या धीउ आहे, पर अञा आयो ई कोन्हे को, अॻे ई तो मुंहिंजे फ़क़ीरनि खे ढोड़ाए ख़ुदा करे छॾ इहो अचे ई न। धीअ या पुटु आहे त ख़ुदा खे ख़बर आहे न साईं, पर अञा ॼाओ ई कोन्हे, अॻे ई तो फ़क़ीर भॼाए भॼ हाले भॼ गर्मीअ में ॾोड़ंदो ॾोड़ंदो मुरीद वीचारो छा करे हशल थी करे पल्लो वठी आयो। शाह साहब खे गैरत अची वई, ख़ुदा करे इहो अचे ई न, जो ॼाई कान्हे का अॻे ई मुसीबत में मुरीद। हा या न? हाणे कंहिंजे लाइ दुआ घुरऊं? केरु अचे? अञा चढ़िया ई न आहिनि, अञा आया ई न आहिनि, अहिड़ो मथे में सूर विधो अथनि। ओ स्टाफ खां वठी हिन चौक ताईं असांजे शाहपुर चाकर जे कॉलोनी सां त वैल आहे, सॼी शाहपुर छुटी पई आहे। सभई पार्टियुनि जा लीडर हिते, सभिनि जा दोहल हिते, सभिनि जा खदड़ा हिते, सभिनि जा नाचू हिते, सभिनि जा नारेबाज़ हिते। न नमाज जो हया हुआ, न मस्जिद जो हया हुआ, न बांग जो शर्म आहे, न तरावीह जो हया हुआ। ख़ुदा जो कसम आहे जहिड़ो उॾेरे लाल जो मेलो लॻो पियो आहे, धमा चौकड़ी लॻी पई आहे। अबा ॼाई कान्हे नानी जे मुहांडे, जेके अञा चढ़िया ई कनि, अॻे ई ख़ुदा जे ख़ल्क़ जी निंड हराम कई अथनि। ख़ुदा खां दुआ घुरो त इहे अचनि या न अचनि? छा सलाह? ए अचनि या न अचनि? ॼावा ई कोन्हनि, आया ई कोन्हनि के, अॻे ई मुसीबत। ओ बेटा ई साहब रहमतुल्लाह अलैह छोरो अञा आयो ई कोन्हे को, छोकिरो वाला छोकिरी अॻे ई मुरीद पियो ढोड़ाए, अञा हे ॼावा ई कोन्हनि के, आया ई कोन्हनि के। हाणे वोट थो वठिजे साईं, नच नचा हण हणा, दोल जो ज़बको आहे, मुंहिंजा अदा डेकियूं लॻियूं पयूं आहिनि, नारे जो फहको लॻो पियो आहे। अरे न को नारे सां मिलंदो आहे वोट, न को दोल सां मिलंदो आहे। अख़लाक धारियो, किरदार धारियो, सुहिणा थियो, माण्हुनि खे नाइज़ आयो, अलाह तव्हांजा बेड़ा पार कंदो। न त हाणे ख़ल्क़ ख़ुदा जी खे ईज़ाईंदो त पोइ मां त ईअं चवंदो शायदि भेटाई वारी दुआ पुॼंदनि। मुंहिंजा प्यारा दोस्त, इहे जेके हाणे सही ख़ुदा जे ख़ल्क़ खे ईज़ाइनि था, चल ख़ुदा तबारक व तआला करे हेॾे भागा अचनि ई न। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नाराज़ न थिजो, मां तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो आहे, ये नाराज़ छो त तव्हांजी मर्ज़ी, पर हक़ जो कलमो मां तव्हांखे चई थो छॾियां। बेज़ार थी विया आहियूं, ॾाढो बेज़ार थिया आहियूं, तॾहिं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु थो कयां। सलात पढ़ त मसइलो ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। असांजे लिगारी साहब खे, सदर साहब खे न का तारीख़ जी ख़बर ही, न को ॾींहं जी ख़बर ही, न को सन जी, न को साल जी। हाणे असेंबली ड्राहे इलेक्शन थींदी फलाणी तारीख़, अड़े रेड जा पुट सोचे त हा त तारीख़ रमज़ान जी थी अचे, भागा रमज़ान जो त ख़्याल करे हा। अब समझो था अलाए न, वो बाले शाही पे दुआ घुरी, उन समझो बाले शाही पे दुआ घुरी, या अला सही मुगेरड़ी बुगेरड़ी असां आप कोन थियोसे, असां कूचा लिगारड़ी करे हा त बि चङा। ॿियो थो चवे इतला तकबर न कर, अलाह चांडिया न कर घतई। इतला तकबर न कर, बत अलाह चांडिया कर घतई। हाणे हुनजे ख़्याल में मुगेरी बि घटि, लिगारी बि घटि, चांडियो त हुनजे ख़्याल में सफ़ा झटि थी वियो। हाणे असांजे मुल्क ते हिकिड़े पासे लिगारी ऐं नाराज़ त कोन थींदव न साईं, वरी शाहपुर चाकर थाणे ते वरी चांडियो। टेलीफोन करे करे थका हूं, मरी पिया हूं, बाबा ख़ुदा जे वास्ते मेरी मुसीबत टारियो। हा साईं घबरायो न, वेठा हूं तव्हां, घबरायो न, घबराईंदासीं छा, मुसीबत कदन में हथ ॾे वेठा हूं, ॿियो छा कयूं। अलाह साईं असांजे हाल ते रहम करे। ऐं मुंहिंजा अदा दिलि त चवे थी त अॼु तकीर तव्हांखे अॾे वारे मोली वारी ॿुधायां, ॿुधायां हुआ छा सलाह, उहा ज़बान खपेव त ॻाल्हाया हुआ बि, पर अलाह बचाईंदो, चओ आमीन। गारियूं कोन ॾिबियूं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ख़ुदा जो घर आहे, मस्जिद आहे, जुम्मो आहे, रोज़ो आहे, न त जेकर रोड हुजे त जेकर उहो कमु कजे। ख़ुदा शल बचाए, चओ आमीन। कुझु पाण बि हया कयो, चवण जी ज़रूरत कान्हे का, ॿुधण वारा ज़रूरु ॿुधंदा हूंदा, पत न चए रुगो जुम्मो ख़तम थिए ॿियो ढिबकी कीअं थी वञे। अल्लाह ताला शल असांजे हाल ते रहम फरमाए। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां हज़रत अबी बकर अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मिनट बि कोन आहे, आज़ान अची वई आहे, जमात सुन्नतूं पई पढ़े, जमात सुन्नतुनि जे हवाले आहे,
बाक़ी को मिंट लॻो पिया मस्जिद भरी पई आहे, ॿाहिरि सां धमा चौकड़ी लॻी पई आहे। हितां हिकिड़े माण्हू खे पाड़ेसरी जमायती खे मोकिलियोसीं, अदा वञ ॿिली वञी मिंथ करेनि, हे क़ुरान जी झोली अथव, पीराना पीर जी झोली अथव, ॿिली बस कयो। हितां वञी मिंथूं कयूं आहिनि, तॾहिं हुन ढीबकी कई आहे बंदि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कुझु मुस्लमानी जो ख़्यालु कयो, कुझु पाड़े जो ख़्यालु कयो। को बीमार हूंदो, को मिसकीन हूंदो, को छा हूंदो, इन मां तव्हांखे वरे छा थो, इन मां तव्हांखे जेकॾहिं वोट मिलनि त पोइ तव्हां हली वठो, बाक़ी इन ज़रिए तव्हांखे वोट कोन मिलंदा। ख़ुदा जे ख़ल्क़ ते रहम कयो, अलाह तबारक व तआला शल तव्हांजा बि बेड़ा पार फरमाए। बाक़ी ईअं न थिए जो ख़ल्क़ खे ईज़ा आहे पोइ तव्हां नेकी जी उम्मीद रखो, साली कोन थो पैदा थिए। मुंहिंजा सोना अर्ज़ पे कुम त मां अलाह पाक जे पाक हिन महीने शरीफ़ जे बारे में तव्हांखे अर्ज़ कयां त नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया त 20 जो रोज़ो खोले पाड़े जी मस्जिद जंहिंमें 5 वक़्त जमात थिए थी, 5 वक़्त जमात थिए थी, उन पाड़े जी मस्जिद में पाड़े वारनि मां हिकिड़े माण्हूअ खे एतिकाफ़ में वेहण सुन्नत मुअक्कदा आहे। सुन्नत मुअक्कदा पर सुन्नत किफ़ाया। हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया जेकॾहिं पूरे महल्ले मां, पूरे पाड़े मां उन मस्जिद शरीफ़ में जंहिंमें जमात थींदी आहे हिकिड़ो बि को नमाज़ जे लाइ वेठो, एतिकाफ़ जे लाइ वेठो त सॼे पाड़े तां ॿाहिरि लही वेंदो आहे। पर जेकॾहिं पूरे पाड़े मां कोई एतिकाफ़ में नथो वेहे पियो, हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था सॼे पाड़े जे मथां वबाल पइजी वेंदो आहे। पूरो पाड़ो जेको हूंदो, पूरो महल्लो उहो इन वबाल ऐं गुनाह में मुब्तला थी वेंदो। त जेकॾहिं हिकिड़े माण्हूअ खे एतिकाफ़ में वेहणो आहे, एतिकाफ़ जो मतिलबु छा आहे? एतिकाफ़ जो मक़सदु ही आहे, हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था 20 तारीख़ जो रोज़ो मस्जिद में खोले, 20 जो रोज़ो मस्जिद में खोले, मस्जिद में खोलण खां बाद में मस्जिद मां ॿाहिरि न वञे ऐं नियत करे त नियत कयम एतिकाफ़ जी रमज़ान शरीफ़ जे आख़िर ताईं। हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था इंसान जी तबई ज़रूरत आहे, जंग जो ख़्यालु आहे, पेशाब आहे, इन जे लाइ ॿाहिरि निकिरे त पोइ हुनखे इजाज़त आहे, न त मस्जिद में वेठो हुजे, खाए बि मस्जिद में, सुम्हे बि मस्जिद में। हबीब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था पिया पोइ 9 ॾिहाड़ा थियनि या 10 ॾिहाड़ा थियनि, 29 महीनो आहे त 9 ॾिहाड़ा थींदा, 30 महीनो आहे त 10 ॾिहाड़ा थींदा, 10 रातियूं 10 ॾिहाड़ा एतिकाफ़ में वेहंदो। अल्लाह जो हबीब पाक फरमाए थो उनखे अल्लाह सॼे साल जे इबादत जो सवाब अता फरमाईंदो। ऐं पाड़ेसरी जेके हुनजे विहारण में हमदर्दी कंदा, को हुनखे चांहि आणे ॾींदो, को हुनखे बिस्तरो आणे ॾींदो, को हुनखे मानी आणे ॾींदो, को हुनखे रोज़ो खोलाईंदो, को हुनजे लाइ कहिड़ो कमु कंदो, अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो सॼे मुहल्ले वारनि खे बि ओतिरो ई सवाब मिलंदो। सुभान अल्लाह। हा, एतिकाफ़ जी माना ॿुधो, सलाह शरी बुलंद आवाज़। बुलंद आवाज़ सां हज़रत हबीब ते सलाम, बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम। एतिकाफ़, एतिक़फ़ या तक़फ़ एतिकाफ़न अरबी जो लफ़्ज़ आहे। अरबी जे हर लफ़्ज़ जी का न का माना आहे ऐं माना सां मुनासिबत हूंदी आहे। एतिकाफ़ जो मक़सदु आहे अल्लाह जे इबादत जे इंतज़ार में वेही ख़ुदा जी इबादत करणु। सुभान अल्लाह। माण्हू कॾहिं रेल जो इंतज़ारु कंदो आहे, हवाई जहाज़ जो इंतज़ारु कंदो आहे, बस जो इंतज़ारु कंदो आहे, यार दोस्त जो इंतज़ारु कंदो आहे, ईंदो त गॾिजी बाज़ार ॾे शइ ख़रीद करणु हलंदासीं, फलाणे जो इंतज़ारु हूंदो आहे। एतिकाफ़ वारो छा जो इंतज़ारु कंदो आहे? अल्लाह पाक जे रहमत जो इंतज़ारु कंदो आहे, ख़ुदा जो महिमान थी मस्जिद में वेहंदो आहे, हुनजो ॿियो को बि धंधो कारोबार कोन हूंदो आहे। ईअं सम्झो त ज़िंदगीअ जा लाॻापा नाहे, कारोबार फिटा करे हर शइ खे तर्क करे अल्लाह जे इबादत में ख़ुदा जे इबादत ऐं रहमत जो मुंतज़र हूंदो आहे। ख़ुदा जे रहमत जो इंतज़ार वेही करे त ख़ुदा जी रहमत हासिल कयां। एतिकाफ़ जो मक़सदु इहो हूंदो आहे। ऐं एतिकाफ़ वारे माण्हूअ खे मस्जिद शरीफ़ में खाइण जी बि इजाज़त आहे, सुम्हण जी बि इजाज़त आहे, पाणी पीअण जी बि इजाज़त आहे, छो त उहो एतिकाफ़ में आहे, हुनखे ॿाहिरि वञिणो न आहे। कॾहिं कॾहिं माण्हू वरी चवंदा आहिनि एतिकाफ़ वारा त जान में थोरी ख़ारिश आहे, पघर थियो आहे, थक थियो आहे, राति जाॻियो आहे, तड़ कयां, थकावट वारो तड़। इन नियत सां मस्जिद खां ॿाहिरि निकितो, तड़ करण जे इरादे सां एतिकाफ़ भॼी पियो। वुज़ू कंदो मस्जिद खां ॿाहिरि, वुज़ू खाने में काकूस पेशाब मस्जिद खां ॿाहिरि थियणो आहे,
इन जे लाइ निकिरी सघे थो, बाक़ी तड़ जे लाइ न। हा ख़ुदा न ख़ास त अलाह पनाह ॾे ऐं हुनखे एतलाम पइजी वञे, शैतानी तड़ पइजी वञे त हाणे इनखे इन सूरत में निकिरणु ज़रूरी आहे। वञी ॿाहिरि निकिरी गुसल खाने में तड़ करे मोटी अचे। बाक़ी आराम लाइ, सुकून लाइ, तसली लाइ, जे पाण हिरियल हूंदा आहियूं रोज़ानो तड़ कंदा आहियूं, ईअं जेकॾहिं को तड़ करण जे लाइ निकितो त एतिकाफ़ हुनजो भॼी पवंदो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त एतिकाफ़ वारो जेसीं ताईं मस्जिद में एतिकाफ़ में हूंदो आहे, हुनजो सुम्हण बि इबादत, हुनजो खाइण बि इबादत, हुनजो पाणी पीअण बि इबादत। जेकॾहिं क़ुर जी तिलावत करे त क़ुर त हूअं ई इबादत आहे, पर थकिजी रुगो आराम करे अलाह पाक जा मलाइक हुनजी निंड बि इबादत में शुमार फरमाईंदा आहिनि। मोमिननि जी मां हज़रत हफ्सा रज़ियल्लाहु ताला अन्हा हुज़ूर करीम जी प्यारी घरवारी आहे, फारूक आज़म जी न्याणी आहे। उहा थी चवे त मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सारी ज़िंदगीअ में कॾहिं एतिकाफ़ क़ज़ा कोन कयो। सॼी ज़िंदगी माना रमज़ान शरीफ़ में हमेशह एतिकाफ़ में वेहंदा हुआ, पर बीबी साहिबा इहो फरमाए थी चई मुंहिंजे महबूब जो आख़िरी रमज़ान आहे। आख़िरी रमज़ान सम्झो था, पाण करीमन विसाल कयो आहे रबीउल अव्वल में, जंहिंखे पाण उर्स जो महीनो चवंदा आहियूं। ख़ैर जो ॼावा बि उन महीने में, वरी ख़ैर जो 63 वरह जे उमिरि में वरी वफ़ात वारो बि साॻियो महीनो मोटी आयो। महबूब पाक अलैहिस्सलाम जी प्यारी घरवारी फरमाए थी त महबूब जे विसाल खां अॻु में जेको रमज़ान आयो आहे, आख़िरी रमज़ान आहे, उन में मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम 20 ॾिहाड़ा एतिकाफ़ कयो। घणा ॾिहाड़ा? माना 10 जो रोज़ो छोड़े जो वेठा त 11 खां वठी करे महीने जे आख़िर ताईं। हूअं त कबा न 10 ॾिहाड़ा, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी एतिकाफ़ जेको कयो सो 20 ॾिहाड़ा कयो ऐं उम्मत खे सबक़ ॾेई त एतिकाफ़ में ॾिसो केतिरो सवाब आहे। मां मोहम्मद 20 ॾिहाड़ा एतिकाफ़ थो कयां। तंहिंजे करे अवां पंहिंजे पंहिंजे पाड़े में जिथे बि तव्हांजी का मस्जिद हुजे उते तव्हां कोशिशि करे कंहिं बि हिकिड़े भाउ मुस्लमान खे विहारे हुनजो तव्हां ताउन कजो, हुनखे मानी पाणी टाइम ते पहुचाइजो। हू वेहंदो त तव्हां पाड़े वारनि जो बार लही पवंदो, हुनखे त सवाब थींदो, पर अलाह तबारक व तआला तव्हांखे बि अजुर अता फरमाए छॾींदो। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, हिन ॿिया के ईंदड़ ॾिहाड़नि में रमज़ान शरीफ़ जे 17 तारीख़ मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक घरवारी मोमिननि जी माउ अम्मा आशा सिद्दीक़ा जी वफ़ात आहे। असांजो फर्ज़ आहे त रसूलुल्लाह जे हरम मोहतरम मोमिननि जी माउ सिद्दीक़ अकबर जी पाक न्याणी उन जूं कुझु ॻाल्हियूं ॿुधूं त पंहिंजो ईमान ताज़ो थिए। अबा माउ जी तारीफ़ ॿुधी हिलाली औलाद ख़ुशि थींदी न? अल्लाह ताला जो क़ुरान फरमाए थो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी जी ज़ात बाबरकात मोमिननि खे साह खां बि वधीक वेझो आहे, पर मोमिननि जे लाइ जेके नबीअ जूं घर वारियूं आहिनि से मोमिननि जूं माइरूं आहिनि। गोया बतौर इशारतुन नस अल्लाह ताला हिन आयत में मोमिन जा 2 निशान ॿुधाया, 2 अलामतूं ॿुधायूं, 2 निशानियूं ॿुधायूं त मोमिन उनखे चइबो हिकु त नबी खे पंहिंजे साह खां वेझो भाए ऐं ॿिए नंबर ते नबीअ जी घरवारीअ खे पंहिंजी माउ सम्झे। नबी जी घरवारी खे छा सम्झे? माउ सम्झे। ॿियो नबी करीम खे पंहिंजे साह खां वधीक वेझो सम्झे। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी प्यारी घरवारी बीबी उम्मे सलमा, सभु चओ रज़ियल्लाहु ताला अन्हा। मिशका शरीफ में रिवायत आहे, बीबी उम्मे सलमा थी चवे